Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. सिंध सरकार बेटन ते शहर अॾण बाबति गवर्नर इमरान इस्माइल सां ॻाल्हियूं करण खां इनकार करे छॾियो। सूबाई हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त गवर्नर जो कमु ॻाल्हियूं करणु नाहे। गवर्नर खे ॻाल्हियुनि जी हिदायत करण बि ग़ैर आइनी अमल आहे। आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस वापसि वठण बाद सिंध सरकार वफ़ाक़ सां ॻाल्हियूं करे सघे थी। हुकूमत ऐं सूबे जे अवाम जे एहतजाज बावजूदि ग़ैर आइनी ऑर्डिनेंस अञा ताईं वापसि न वरितो वियो आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मुर्तज़ा वहाब चयो त मौजूदा हुकूमत अवाम जा मसला हल करण बदिरां रुगो आइन ते राताहो हणण में रुधल आहे। कराची में सुभाणे ॾिठल जलसे जी एजेंडा मौजूदा हुक्मराननि मां जान छॾाइण ऐं जमहूरियत जी बका आहे। सिंध जे बेटन ते जेका वफ़ाक़ गवर्नमेंट दादागिरी गुंडागर्दी करे जेके बेटन ते कब्ज़ा करणु चाहिंदा, सिंध जा वसीला जेके आहिनि मुकमल तौर ते वफ़ाक़ गवर्नमेंट चए थी असां हुन ते कब्ज़ा कयूं, असां इहो थियणु कोन ॾींदासीं। इहा पीपुल्स पार्टी जी जेका आहे सा चालबाज़ी आहे सिधी साईं, चोर सां बि गॾु आहे त भागे सां बि गॾु आहे। जेकर असांखे रोड रस्ता बंदि करणा पिया, इस्लामाबाद मार्च करणो पियो, उहो बि असां कंदासीं। कंहिं बि सूरत में असां पंहिंजा सिंध जा वसीला कंहिं बि सूरत में ॾियणु न ॾींदासीं। सिंध जे बेटन ते वफ़ाक़ी वालार ऐं आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ धरती धणी सरापा एहतजाज पिणल। सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में ॾिंगी ऐं भुंडाड़ ॿेट ते कब्ज़े ख़िलाफ़ मुज़ाहिरा। नौशरफ फिरोज़, खैरपुर, उमरकोट, जैकाबाद, लाड़कानो ऐं शहदादपुर में रैलीज़ कढी वयूं। नसीराबाद, भालसिदाबाद, वारह, मुहंजदड़ो, ठुल, मोरो, सेवण, खिपरो, काज़ी अहमद ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा। सिंध एक्शन कमेटी, सिंध हारी कमेटी, SUP ऐं ॿियनि तंज़ीमुनि तोड़े सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस खे रद्द करे छॾियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सिंध जो अवाम ॿेटनि सूदो ॿियनि वसीलनि ते कब्ज़नि जी साज़िश खे नाकाम बणाए छॾींदो। ॿेट सूबे जी मिल्कियत आहिनि ऐं उन ते केर बि कब्ज़ो नथो करे सघे। क़ौम परस्त सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां अथॉरिटी ऑर्डिनेंस रद्द थियण ताईं जदोजहद जारी रखण जो ऐलान। नवाज शरीफ पार्टी मुल्क दुश्मन पार्टी है और इस पर पाबंदी लगाई जाती है। ये मुल्क के दुश्मनों के हाथों में खेल रही है और मुल्क के लोगों के पैसों लेके इस मुल्क में इंतशार डालना चाहती है। शहबाज शरीफ की मुलाकातें हो रही हैं, मैंने उनसे खुद फ़ोन किया क्योंकि पिछली दफ़ा 2 मुलाकातों का मैंने जिक्र किया तो तूफान आ गया मुल्क में। अदारों ने कहा कि आपने ये क्या कर दिया कि आपने हमारा भांडा फोड़ दिया हमारी मुलाकातों का। शहजाद अकबर ने कहा हाँ मुलाकात हुई, 2 नहीं 3 मुलाकातें हुई हैं। 31 दिसंबर मैं कह चुका हूँ आपके 6 से 15-20 फरवरी तक लोग आपको छोड़ जाएंगे। आप जो टार्जन बने हुए हैं ना, दें इस्तीफे आपको पता लग जाएगा आप खड़े कहाँ हैं। और मैं ये कहना चाहता हूँ अगर नवाज शरीफ की यही पॉलिसी रही तो ये ना हो कि इमरान खान अगले 5 साल भी लगा ले। अगर नून लीग पाकिस्तान दुश्मनों के एजेंडे पे काम करेगी तो उस पर पाबंदी लगनी चाहिए, लग सकती है। पाकिस्तान में कोई आर्मी चीफ ऐसा नहीं रहा जिसके साथ इसने टकराव ना किया हो, क्योंकि ये अपने आप को किसी गलतफहमी का शिकार है। अब खुल के सामने आ गए हैं नवाज शरीफ साहब, अब इनके साथ खुल के सियासत होगी। आपने जो जुबान कल 11 दफ़ा इस्तेमाल की है, अगर आप ये समझ रहे हैं कि आप पाकिस्तान ये गुर्बत के खिलाफ कर रहे हैं, आप ये महंगाई के खिलाफ, ये तो सारा मुल्क कर रहा है। यहाँ आओ ना, आओ मेरी जान, यहाँ आओ जरा चक्की पीसो। जंग जो तबल वॼी वियो, हाणे नवाज शरीफ जो हशर बि मुतहदा लंडन जे बानी जहिड़ो थींदो। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद नवाज़ लीग मथां पाबंदी लॻाइण जो मुतालबो करे छॾियो। शेख रशीद चयो आहे त को बि अहिड़ो आर्मी चीफ नाहे जंहिं सां नवाज शरीफ जो टकराव न थियो हुजे। हाणे नवाज शरीफ खुली साम्हूं आयो आहे त सियासत बि खुलियल नमूने थींदी। गुजरांवाला जलसे में नवाज शरीफ जेको किरदारु अदा कयो उन सां इमरान ख़ान ईंदड़ 5 सालनि ताईं इक़्तिदार में रही सघे थो। शहबाज शरीफ मुंहिंजी पार्टी जो माण्हू आहे, बहितर खेॾी रहियो आहे। नून लीग मां शीन लीग न निकिरण जो को बि जवाज़ नाहे रहियो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शेख रशीद चयो त शहबाज शरीफ जी मुलाक़ातुनि बाबति शहज़ाद अकबर खां ई पुछो वञे। मूं पहिरीं ॿिनि मुलाक़ातुनि जो ज़िक्र कयो त ममण मची वियो ऐं चयो वियो त तव्हां मुलाक़ातुनि जा पोल पधरा करे छॾिया।
गुजरावाला जलसे से अपोजिशन के फूकड़े में हवा निकली वही। उम्मीद अपोजिशन वाला वधिक जलसा मुलतवी करे छॾींदा। वफाकी सरकार गुजरावाला में PDM के जलसे के फ्लॉप शो करार छो। वफाकी वज़ीर शिबली फराज और फवाद चौधरी है तो अपोजिशन वाला जेका रांद खेली रहा हैं उन मुल्क के नुकसान पहुँचो। हुकूमत मुकम्मल तौर इदारन से गड बीठल है। नवाज शरीफ आर्मी चीफ के मुद्दे में बात लाए किरदार अदा कयो। हाँ किरियल बोली छो ॻाल्हाए रहियो है। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वफाकी वज़ीरन तो गुज़िरियल ॾींहुं अमीरन के बिगड़ियल ॿारनि अवाम के फ़ौज खिलाफ़ भड़कायो। नवाज शरीफ इं ॻाल्हाए रहियो हो त ॼण रुठल महबूबा हुजे। खे सम्झ में नथो अचे तो फ़ौज का बदलो कीअं वठे। नवाज शरीफ के वो वक्त विसरी वो जॾहिं पाण इदारन जो लाडलो हूंदो हो। अगर हिम्मत आपके अंदर हुई इंशाअल्लाह ये आने वाला दिसंबर नहीं देखेगा। अगर ये सिलेक्टेड हैं तो कोई तो सिलेक्टर भी है। अब सिलेक्टर कहे कि मेरा नाम नहीं लेना, कैसे नाम न लें? आपने चौराहे के ऊपर जमहूरियत को ज़बा किया है, एक जाली हुक्मरान को इक़्तिदार के तख्त पर बिठाया है। इसका जिम्मेदार कौन होगा? हम मदीना मिजाज लोगों की जिंदगी कट रही है कूफे में। अब हमें ये सियासत खत्म करनी होगी। आजादी है। हम पाकिस्तान की सियासत को किसी के हाथों यरगमाल नहीं देखना चाहते। इसके लिए अवाम को मैदान में आना होगा। इदारे अपने जुर्म को तस्लीम कर ले, कौम से माफी मांगे। इसके बगैर अब मामला तय नहीं हो सकते। सिलेक्टर्स जमहूरियत के चौक ते ज़बह कयो। यहाँ जाली हुक्मरानन के तख्त ते बिहारियो। हाणे वरी सिलेक्टर्स चवन था तो असांजो नालो न खणो। ॿुधायो त जमहूरियत के कत्ल जो ॾुहारी केर आहे। JUI सरबराह मौलाना फजल रहमान है तो मुल्क में सियासत के कंहिंजे हथां यरगमाल थियण न ॾिनो वेंदो। हाणे तहरीक शुरू थी वई है। इदारन तरफां सियासत में मुदाख़लत ते मुआफ़ी वठण ताईं जारी रहंदी। अवाम PDM की तहरीक जो साथ दिनों तो जाली हुक्मरान दिसंबर जो महीनो भी न ॾिसी सघंदा। गुजरावाला में जलसे के खिताब दौरान मौलाना फजल रहमान बेटन ते वफाकी वालार के गैर आइनी करार ॾींदे चयो त जाली हुक्मरानन तरफां सामूंडी हदन में सूबन का हक़ खसण लाइ कानून साज़ी कई पे वने। असां कंहिं बि सूरत में इएं थियण न ॾींदासीं। सूबन के वसीलनि ते मक़ामी माण्हुनि जो हक़ है। PDM इन मसले ते बि पंहिंजो मौक़िफ़ वाज़े कंदी। जाली हुक्मरान की असेंबली में एक नई कानून साजी की जा रही है। जो साहिली इलाके हैं और समंदरी हुकूक हैं उसको सूबों के इख्तियार से बाहर कर दिया जाए और विफाक के कब्जे में दिया जाए। ये 18वीं तरमीम की रूह के खिलाफ है। ये पाकिस्तान के आईन की रूह के खिलाफ है। इस मसले पर PDM एक मुत्तफ़िक़ा मौक़िफ़ देगा इंशाअल्लाह। हर सूबे के अवाम अपने सूबे के वसाइल के मालिक हैं। हम किसी को ये हक देने के लिए तैयार नहीं कि वो किसी सूबे के वसाइल पर कब्जा करे और वहाँ के बच्चों को उनके हक से महरूम करे। ये किस किस्म की तब्दीली है? बहरान ही बहरान है। आटा की बहरान है, चीनी की बहरान है, दवाइयों की बहरान है, बिजली की बहरान है, गैस की बहरान है। इमरान का हाल क्या है? महंगाई है तो टाइगर फोर्स, लोकस है तो टाइगर फोर्स, कोविड है तो टाइगर फोर्स। ये सिलेक्टेड हुक्मरान ये मारते भी है और रोने भी नहीं देते। मगर हमारे सिलेक्टर्स को भी ये लाडला खेलना बंद करना पड़ेगा। अवाम के फैसले को मानना पड़ेगा। अवाम के ताकत को तस्लीम करना पड़ेगा। APC पे सारे पाकिस्तान के हकीकी नुमाइंदे को एक पेज पे खड़ा कर दिया। अब हमारा सिलेक्टेड और सिलेक्टर्स को हमारा पेज पे आना पड़ेगा, वरना जाना पड़ेगा।
असां सभु हिकु पेज ते आहियूं। इमरान ख़ान खे घबराइण जो वक़्तु अची वियो आहे। सिलेक्टर्स खे अपोजिशन जे पेज ते अचणो पवंदो, न त घर वञणो पवंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गुजरांवाला में जलसे खे ख़िताब दौरान चयो त नए पाकिस्तान में रुगो बहरान ई बहरान आहिनि। इमरान ख़ान वटि हर बहरान जो हल टाइगर फोर्स आहे। जलसे के खिताब दौरान मरीम नवाज़ चयो त तव्हां चओ था त समूरा इदारा हिकु पेज ते आहिनि। इमरान ख़ान यादि रख, सुफ़ो वरंदे देर नाहे लॻंदी। कंहिंखे बि हक़ नाहे त आवाम जे चूंडियल नुमाइंदनि खे निकाली ॾेई छॾीनि। नवाज़ शरीफ़ जी करप्शन मां रुगो अकामो निकितो। आईनी बोर्ड जी चोरी जो केस अव्हांखे समझ में अचे थो या न? गुजरांवाला वालियो, मैं ते सुनिया सी कि अज काम शुरू होना सी, तुसी ते अज काम ही मुका दिता। तुसी उस शहर तो ताल्लुक रखते हो जिथे नवाज शरीफ दा मुखालिफ नीवा नीवा होके लंघदा है। इमरान खान सिलेक्टेड आजम नु एनआरओ देना जी के नहीं देना? इमरान खान नु एनआरओ नहीं देना ना? कौन कहता था कि 5 बंदे खड़े होकर मेरे खिलाफ गो इमरान गो का नारा लगाएंगे तो मैं चला जाऊंगा? कौन कहता था? तो आज लाहौर से गुजरांवाला तक लोगों का एक ही नारा था, गो न्याजी, गो न्याजी, गो न्याजी। अब आराम से जाना है या लोग तुम्हें उठा के बाहर फेंक देंगे। अपोजिशन के इतिहाद पीडीएम तरफा गुजरांवाला खां पोइ सिंध जी राजधानी कराची में पावर शो जूं तैयारियूं। कराची के जना ग्राउंड ते सुभाणे रिथियल जलसे लाइ तैयारियूं आख़िरी मरहले में दाख़िल। ग्राउंड ते हज़ारे माण्हुनि लाइ कुर्सियूं रखियूं वयूं। अपोजिशन की क़यादत लाइ बि पिंडाल तैयार। पीपी अॻवान आजिज़ धामरा चयो आहे त सुभाणे सॼो कराची जलसे में तब्दील थी वेंदो। जाली हुकुमराननि खे वाज़े पैगाम ॾींदासीं त अवाम तव्हांखे रद्द करे छॾियो आहे। कराची में सुभाणे रिथियल जलसे खे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, नवाज़ लीग जी नायब सदर मरीम नवाज़ ऐं पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान तरफ़ां ख़िताब करण जा इम्कान। कराची में एफआईए की कारपोरेट क्राइम सर्किल की वही कार्रवाई। पीआईए जो अगूणो एमडी एजाज हारून ऐं अगूणो डायरेक्टर एचआर हनीफ पठान गिरफ्तार। एफआईए अख्तियारनि जो चवणु आहे त गिरफ्तार जवाबदारनि सलीम सियानी नाले शख्स के डिप्टी एमडी तौर भर्ती करण लाइ अख्तियारनि जो गैर कानूनी इस्तेमाल कयो। सलीम सियानी की पघार ऐं पीआईए इंजीनियरिंग लाइ कम ॾियारण ते कमीशन की अदायगी जी भी मंजूरी ॾिनी वई। मुलाज़मत दौरान अमरीका का पाकिस्तान या दुबई मुंतकली लाइ सलीम सियानी के $50,000 अदा किया पिया। एफआईए तरफा एयरलाइन के ॿियनि ऑफिसर्स के किरदार के हवाले से जांच कई पई वञे। कराची के साइट वाले इलाके में फैक्ट्री की केमिकल से भरियल टैंक में सफाई दौरान 6 पौरियत फौत। रेस्क्यू टीम्स पौरियतुनि जा लाश कढी वरिता। बासी शहीद अस्पताल मुंतकिल। रेस्क्यू ज़रिए जो चवणु आहे त पौरियत टैंक में मौजूद केमिकल की सफाई करे रहिया हुआ त साबु सार्जेंट सबब फौत थिया। पुलिस वाक़े की जांच शुरू करे छॾी। कराची के साइट वाले इलाके में पेंट फैक्ट्री के खौफनाक बाहि लगण के नतीजे में एक पौरियत सड़ी जख्मी। फैक्ट्री में रखियल समूरो सामान सड़ी रख थी वियो। फायर ब्रिगेड अमले 5 कलाकनि जी कोशिशुनि बाद बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। कूलिंग जो अमल जारी। पुलिस जो चवणु आहे त फैक्ट्री के बाहि लगण जा कारण मालूम करण की कोशिश कई पई वञे। ज़ख्मी थियल पौरियत गुलाम मुर्तज़ा के अस्पताल मुंतकिल कयो वियो। कोटरी में रिश्तो न मिलण तां 2 नारियूं मुबैना तौर अगवा। भिटाई कॉलोनी में नारी जीवी मेघवाण ऐं खानज़दा कॉलोनी में शाज़िया ख़ासकरी मुबैना तौर अगवा। कोटरी के साइट थाने ते नारियुनि जे अगवा जा धार केस दाख़िल। नारे जी वारसनि जो चवणु आहे त जीवी ऐं शाज़िया के संग न मिलण तां अगवा कयो वियो आहे। हथियारबंद घरनि ते हमला करे नारियुनि खे अगवा करे विया। सिंध के समूरनि अस्पतालों में ग्रैंड हेल्थ अलायंस के सर ते 5 ॾींहं ओपीडीज़ जो बाइकॉट। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानो, दादू, मीरपुर ख़ास, खैरपुर, मथियारी, नौशरा फिरोज, सांगण ऐं ॿियनि शहरनि में मरीज़ 5 ॾींहनि खां इलाज लाइ दरबदर। डॉक्टर्स ऐं नर्सिस सूदो सिहत खाते के ॿियनि मुलाज़िमनि तरफ़ां रिस्क अलाउंस की बहाली लाइ मुज़ाहिरा। मुतालबनि जी मंज़ता ताईं एहतजाज जारी रखण जो चिता।
दादूजी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट उमेर रुबाब जे 3 भाटियुनि जो क़त्ल केस 7 नवंबर ते ॿुधणी लाइ मुक़ररु करे छॾियो। सरदार चां जो सूदो ॿियनि जवाबदारनि तरफ़ां केस ते ॿुधणी ख़िलाफ़ दरख़्वास्त वापसि वठी छॾी। जवाबदारनि जे वकील चयो आहे त दादूजी मॉडल कोर्ट क़त्ल केस ते ॿुधणी नथी करे सघे। फ़ैसिले ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वेंदी। चोन हातमी फ़ैसिलो अचण ताईं टिकटॉक ते पाबंदी वारो फ़ैसिलो मुअत्तल कयो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट टिकटॉक ते पाबंदी वापसि वठण लाइ दरख़्वास्त ते PTA खे नोटिस जारी करे छॾिया। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह तरफ़ां 3 सूफ़नि ते ॿधल लिखत में फ़ैसिलो जारी। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त PTA ईंदड़ ॿुधणी ते पेश थियण लाइ सीनियर ऑफिसर मुक़ररु करे। अदालती हुकुम ते अमल न थियण ते छो न PTA ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ठरी मीरवा भरिसां तकरारी प्लॉट ते लाश दफ़नाइण तां शर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो। ॻोठ मोहम्मद सलीम शर में धुरियूं लाश पासे ते रखी विढ़ी पयूं। हिक ॿिए ते लठियुनि ऐं स्रोटनि जो वसकारो। 4 ॼणा ज़ख़्मी। जहिड़े बाद मुतासिरनि जो शहर जी नाका चौक ते लाश रखी धरणो। मुज़ाहिरीन चयो आहे त इलाइक़े जे बासिरनि प्लॉट ते कब्ज़ो करे छॾियो आहे। खेनि लाश बि दफ़नाइण न ॾिनो वियो। मुज़ाहिरीन तरफ़ां जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। खानपुर महर वेझो पुलिस जे मुबैना मुक़ाबले दौरान मार्ची वियल शख़्स जी मुस्तफ़ा समेजो तौरु सुञाणप। पुलिस गुज़िरियल राति जवाबदार खे फुल फ्राई करण खां पोइ इमदाद महर तौरु सुञाणप कई हुई। मुबैना चौर इमदाद महर जे वारसनि लाश सुञाणण खां इनकार कयो हो। जोही जी UC थरड़ी जादू शहीद में केतिरनि इलाइक़नि में ढंढ जो पाणी बीठल। ॻोठ गुलाम रसूल अग़ारी में ॻोठाणा मयत खे क़ब्रिस्तान में दफ़नाइण लाइ 2 किलोमीटर ताईं पाणी झागण ते मजबूर। ॻोठाणनि पाणी उकारे 5 किलोमीटर परे मौजूदु क़ब्रिस्तान में मढ़ दफ़नायो। रहवासियुनि जो चवणु आहे त इलाइक़े में 2 फुट ताईं हमल ढंढ जो पाणी बीठल आहे, जंहिं सबबु खेनि अच वञ में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि ॾाढो रोड ठाराइण लाइ दाहूं कयूं, पर को बि ध्यानु न ॾिनो वियो। कराची के डिफेंस में गिसरी वारनि इलाइक़नि में कस्टम्स अख्तियारनि ऐं ॿियनि फोर्सनि जी कार्रवाई। नायाब रसूल जा 75 बांस ऐं तलूर हथ। कस्टम्स अख्तियारनि जो चवणु आहे त नायाब रसूल जे पखियुनि खे स्मगल कयो पियो वियो त कार्रवाई कई। हथायल पखियुनि जी आलमी मंडी में मालियत 20 करोड़ रुपया आहे। कार्रवाई दौरान जवाबदारनि रशीद गबोल ऐं सरदार असलम गबोल हथियारबंद माण्हुनि खे गॾु कयो। उन्हनि माण्हुनि मज़ाहिमत ऐं पथराव कयो त फायरिंग करणी पई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार। मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस समानी थियूं। बुलेटिन जी शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।